अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन सगियों में जस्कम जे मरकजी अगवान फ़कीर इमदाद हुसैन मंगी जे मोरसी मिल्कियत ते मुबैना कब्जे खिलाफ जस्कम जी सॾ ते नेशनल प्रेस क्लब सगियों अॻियां धरणो हयो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर लाला इशफाक भागत मौजूद उन मौके ते एहतिजाज कंदड़ फ़कीर इमदाद हुसैन मंगी, फ़कीर ज़ुल्फ़कार मंगी, फ़कीर मोहम्मद अली मंगी, फ़कीर सलामत हुसैन मंगी, जस्कम जे मरकजी सीनियर वाइस चेयरमैन अमजद अली महेसर, डॉक्टर नियाज़ कालानी, पुनहल सारियो ऐं ॿियनि साफ़िन अॻियां दाह ॾींदे चयो त शहीद बशीर खान कुरैशी जी जस्कम जे मरकजी अगवान फ़कीर इमदाद हुसैन मंगी जी मिल्कियत ते संदसी जाचे फ़कीर लियाकत अली खान मंगी कब्ज़ो करे फ़कीर इमदाद हुसैन मंगी जी बचण जी वात मां गिरह कसण जी कोशिश कई आहे। फ़कीर इमदाद हुसैन मंगी जी मिल्कियत तां कब्ज़ो ख़त्म न कयो त एहतिजाज वधायो वेंदो। वधीक खबरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।